नवाबाद सांखरजी हाईवेज रीजन CBA सांखरजी अगवाणन दारोगो हबीबुल्ला चन्नर फ़कीर अल्लाह यार संसरानी शाहनवाज महर बियन अगवाणन हैदराबाद में हाईवेज रीजन जी तमाम मुलाजमन से मुतालबन जी मशता लाइ थींदड़ एहतजाज में शिरकत कई, जंहिंजी अगवाणी CBA यूनियन के मरकज़ी सदर कुर्बान अली सुमरो, चेयरमैन मोहम्मद मोरियल पंवर, वाइस चेयरमैन गुलाम हैदर, नायब सदर अनवर अली, हाईवेज वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट CBA यूनियन सिंध कई। अगवाण मुतालबो कंदे चयो त असांजा 11 मुतालबा पूरा कया वञनि, जिन में रिटायर्ड ऐं सीनियर मुलाज़िमनि जी औलाद खे नौकरियूं ॾिनियूं वञनि, अपग्रेडेशन, ग्रुप इंश्योरेंस, पघारुनि में इज़ाफ़ो, कन्वेंस हेल्थ कार्ड, रेजिवेल मुलाज़िमनि जो टाइम स्केल, P स्केल फोती कोटा में तब्दीली, हाउस रेंट में इज़ाफ़ो, टेक्निकल अलाउंस। तमाम मुलाज़िमनि सख्त नारेबाज़ी कंदे एहतजाज कयो। असां बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध हुकूमत खे अपील था कयूं त असांजा जाइज़ मुतालबा पूरा कया वञनि। हुननि वधीक चयो त जेकॾहिं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त असां सेक्रेटरी वर्क्स एंड सर्विस सिंध असेंबली बिलावल हाउस, वज़ीर आला हाउस जे अॻियां मरण घड़ी ताईं बुख हड़ताल कंदासीं ऐं पूरी सिंध में कम छॾ हड़ताल कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।